साच कहूँ साच कहूँ सुन ले सभे साच कहूँ सुन ले सभे जिन प्रेम कियो तिन ही प्रभ पायो साच कहूँ सुन ले सभे जिन प्रेम कियो तिन ही प्रभ पायो साच कहूँ ध्यान लगायो साच कहूँ सुन ले सभे जिन प्रेम कियो तिन ही प्रभ पायो साच कहूँ हाथ फेरो लिए सात समुद्रन हाथ फेरो लिए सात समुद्रन लोक गयो पर लोक गवायो साच कहूँ साच कहूँ पास कियो बिखे यान सो बैठ के बास कियो बिखे यान सो बैठ के ऐसे ही ऐसे सुबह से बितायो साच कहूँ साच कहूँ सुन ले सभे जिन प्रेम कियो तिन ही प्रभ पायो साच कहूँ सुन ले सभे जिन प्रेम कियो तिन ही प्रभ पायो साच कहूँ बोल साची दरबार साहिब की जय सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत,
श्री गुरु गोविंद सिंह महाराज साहब जन जी बाणी, साच कहूं सुन लै सब है, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। इन बाणीअ सां सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री रामचरितमानस जो क्रम हली रहियो आहे सत्संग जो, तो उन में इहो ई भाव हली रहियो आहे, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। राजा जनक पहिरियों दफ़ो अॼु राम खे ॾिठो त प्रेम प्रगट थी वियो। योग ऐं भोग जे विच में उन वो प्रेम लिकाए रखियो हो। भोगन में भी रहंदो आहे राजा जनक ऐं योगी भी आहे, पर इन्हनि ॿिन्हिनि खां कीमती आहे प्रेम। भोग खां भी कीमती प्रेम आहे, योग खां भी वधीक अनमोल प्रेम आहे। त राजा जनक उन ॿिनि पुड़नि में, दबलीअ जे ॿिनि पुड़नि में प्रेम लिकाए रखियो हो। वो हिकु पुड़ हो योग, ॿियो हो भोग। अॼु वो ढक्कण खुली वियो राम खे ॾिसंदे ई। ज्ञानी हो राजा जनक, वो ब्रह्म ज्ञानी विदेह आत्मा, शरीर खां अलॻि उन अनुभव कयो हो, जंहिंजूं सिर्फ़ अॼु ॻाल्हियूं ई थींदियूं आहिनि, बस अनुभव कोन्हे कंहिंखे। जंहिंखे आहे उहो असांखे उन जो दर्शन कोन थो थिए, पर जिन जो दर्शन थिए थो तव्हांखे कॾहिं महसूस थिए, कॾहिं नज़र अचे कोई ॻाल्हियूं तो करे ब्रह्म ज्ञान जूं या देह खां अलॻि, ते उहे काननि। राजा जनक हो विदेह राज जनक, उहो भी अॼु प्रेम उन जो प्रगट थी वियो। केॾां वेंदो, प्रेम खे अचणो ई पवंदो। असांजो जनम ई प्रेम सां थियो आहे। परमात्मा प्रेम कयो तॾहिं असांखे उन पैदा कयो। त प्रेम वॾी शइ आहे। गुरु गोविंद सिंह साहिब जन भी चवनि था, साच कहूं सुन लै सब है, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। जंहिं प्रेम कयो आहे न, उन ही परमात्मा खे पातो आहे। त प्रेम असांखे समझणो पवंदो। हालांकि प्रेम का समझाइण जी शइ कान्हे, प्रेम त अनुभव करण जी शइ आहे, फीलिंग, वो भाव आहे। जिन कयो आहे, कंहिं भी रूप में कयो आहे। रामानुजाचार्य वटि हिकु नौजवान छोकिरो आयो, चई मां सभु संसार त्यागे, घर बार छॾे तव्हांजी शरण में आयो आहियां, मूंखे परमात्मा सां मिलायो, भगवान जो रस्तो ॾेखारियो, मां सभु छॾे आयो आहियां। संत चएसि थो, सभु छॾे आयो आहीं परमात्मा खे पाइण लाइ, एॾो जल्दी? हेॾे संसार में तूं रहे, उते तो प्रेम कयो कंहिंसां? हुन छोकिरे चई, साईं तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो प्रेम जूं? मां उहो सभु छॾे आयो आहियां, गर्लफ्रेंड धोखो ॾिनई तॾहिं त आयो आहियां, प्रेम त्यागे। संत चईंसि, अगरि भगवान खे पाइणो अथई त वञ पहिरीं प्रेम करणु सिखी अच, सचो प्रेम कर। सचे प्रेम जी व्याख्या केरु करे सघंदो? पर आहे हर कंहिं जे अंदरि प्रेम, सिर्फ़ दबजी थो वञे प्रेम, ढकजी थो वञे। कंहिंजो अहंकार जे करे, कंहिंजो मोह जे करे, कंहिंजो लोभ जे करे, कंहिंजो क्रोध जे करे, कंहिंजो काम जे करे। बाक़ी प्रेम त अनमोल आहे। ऐं प्रेम अगरि प्रगट थी वञे न कंहिं ॾींहुं, कंहिं बि साधन सां, कंहिं बि जतन सां, त उहो एतिरो शक्तिशाली आहे जो काम खे भी नाश करे छॾींदो प्रेम, क्रोध खे भी, लोभ खे भी, मोह खे भी, अहंकार खे भी। काम ऐं प्रेम में फर्क आहे।
काम में, हालांकि कामदेव प्रेम जो देवता आहे, पर बिना प्रेम जे जॾहिं काम वञी बचंदो आहे त उहो हिंसात्मक भी हूंदो आहे, उहो बेहोशीअ में भी हूंदो आहे। प्रेम होश पूर्वक हूंदो आहे। प्रेम अगर आहे प्रगट थियो त काम न रहंदो। काम जो जेको हू आहे सूक्ष्म रूप उहो हटी वेंदो, वासना वारो। त प्रेम काम खे नाश करे छॾींदो आहे, काम जा दुष्परिणाम हटाए छॾींदो आहे, ऐं क्रोध खे भी प्रेम हटाए छॾींदो आहे। कोई माण्हू केॾो भी क्रोधी हुजे, नंढड़ो ॿार उन जे अॻियां अची वञेसि, पोटो अची वञेसि क्रोधी भाईअ जे अॻियां, त थधो थी वेंदो। माना प्रेम में एतिरी ताक़त आहे जो क्रोध खे भी नाश करे सघे थो। या कोई उहो अची वञेसि जेको प्रेम, जंहिंसां उहो प्रेम कंदो हुजे, त प्रेम क्रोध खे भी नाश कंदो आहे, प्रेम लोभ खे भी नाश कंदो आहे। इन जो अर्थ इहो भी आहे कि लोभी कॾहिं प्रेम कोन कंदो आहे। हू प्रेम कंदो त हुन जो नुक़सान थी वेंदो, धन हुन जो पोइ हुन जो न रहंदो। त लोभी डिॼंदो आहे प्रेम करण खां, चवंदो प्रेम कंदमि त कुछ ॾियणो पवंदो। प्रेम जो अर्थ ही आहे ॾियण, इहो भी समझिजो। प्रेम जो अर्थ आहे कि असां न्योछावर पिया था कयूं, सब कुछ ॾियण लाइ तैयार आहियूं, सब कुछ ॾेई करे प्रेम पिया था प्रगट कयूं। त लोभी कॾहिं प्रेम न करे सघंदो, लोभी न करे सघंदो। प्रेम अगर कॾहिं थी वियो उजागर त लोभ खत्म थी वेंदो। लोभी जो मुश्किल आहे प्रेम करण। हू स्वार्थ सां ॾेखारींदो। का हूंदी जीअं माई लोभी ऐं हुन जी नुंहुं आई पेकनि मां, त पंहिंजे पोटे खे ॾाढो प्यार कंदी, हलिया हलिया हलिया, नानीअ छा ॾिनई, छा खणी आयो वई। इहो प्यार त आहे, पर मोह वारो आहे, लोभ वारो आहे। लोभीअ जो प्यार ख़राब हूंदो अथव, सावधान रहिजो। लोभी त आसीसाऊं भी कंदव, दुआऊं ॾींदव लालच ते, उहो प्रेम न आहे। हिकिड़ो लोभी मकान जी बिल्डिंग तां हेठि किरी पियो। 7-8 मंज़िल हुयूं उहे बिल्डिंग, हेठि किरियो त सेकंड फ्लोर ते हिन जो घर हो। त किरंदे किरंदे खिड़कीअ तां ॾिठई मुंहिंजी ज़ाल रोटी पे थी ठाहे, त किरंदे किरंदे चयईंसि हलो ॿुध मुंहिंजे लाइ रोटी न ठाहिजां। धड़ाम हेठि किरी पियो। कंजूस हो लोभी, किरंदे किरंदे चई वियो मुंहिंजे लाइ रोटी न ठाहिजां। इहे थींदा अथव लोभी। इहे प्रेम न करे सघंदा। इहो विश्लेषण करणु सिखजो। तव्हांखे दरबारुनि में या पंथनि में माण्हू मिली वेंदव रुअंदा प्रेम में या शेवा कंदा, पर इहो प्रेम कान्हे, इहो लोभ आहे हिननि जो, जेको खीचे वठी थो अचे। ॿुहारी बि पाईंदा, पर छाजे लाइ? बाबा जी मेरी इच्छा पूरी करेंगे, मेरे काम वो ही करेंगे। पर अगर प्रेम कंहिं करे वरितो, भाग कंहिंजा खुलिया, त उहो पैसनि खे त ठोकर हणंदो। लोभ वरी छाजो? प्रेमी हिसाब किताब कोन कंदो आहे। हिसाब किताब हिकु या त लोभी कंदो आहे या व्यापारी कंदो आहे। ऐं मोरारी बापू चवंदो आहे कि व्यापारी प्रेम कोन कंदो आहे। व्यापारी प्रेम नथो करे सघे। 4 वर्ण थींदा आहिनि न, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ऐं शूद्र। त ब्राह्मण भी प्रेम कंदो आहे। इहे मिसालूं आहिनि। विश्वामित्र ऋषि, पाराशर या ॿिए अनेक ऋषियुनि प्रेम कयो आहे। क्षत्रियनि त प्रेम कयो ई आहे। दुष्यंत कुमार या ॿिए अनेक राजाऊं थी विया आहिनि।
शूद्रन भी प्रेम कयो आ। वाल्मीकि पहिरीं डाकू हो, उहो विकिणीअ खे वठी आयो, गर्लफ्रेंड खे, उन सां शादी कयईं। पर व्यापारियुनि जा किस्सा कोन मिलंदा आहिनि कि इन्हनि कॾहिं प्रेम कयो हुजे। तव्हांखे हुजे जानकारी त ॿुधायो। कोई भाई लिखियल आयो हुजे, एक वैश्य रहता था एक नगर में, उसका किसी से प्रेम हो गया। या तो व्यापारी न हूंदो, दुकानदार व्यापारी न हूंदो, व्यापारीअ जो पुटु हूंदो पर व्यापार में शामिल न हूंदो, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर व्यापारी कोन। हा, विश्लेषण थियणु खपे। ॿुधाइजो। तो मुरारी बापू सही चए थो न, व्यापारी खे हिसाब किताब गणित तोड़ मोड़ में फुर्सत कोन हूंदी आहे। जोण सची चयसि, साईं ॻाल्हि ॿुधो, चवंदसि 2 मिंट डिस्टर्ब न कर, पैसा ही खणे, हे वठि पैसा, वञ, मुंहिंजो मथो न खा। सही तो चवां न? काई भी कोई भी समस्या ॿुधाए, पैसा वठ, बस हल। त प्रेम जहिड़ी शइ न आहे त पोइ धन कहिड़े कम जो। ऐं प्रेम जा अनेक प्रकार थींदा आहिनि। हिते त जंहिं प्रेम जो जिक्र असां ॿुधूं पिया था, उहो राजा जनक वारो प्रेम आहे, जेको राम खे ॾिसी प्रगट थी वियो आहे। त लोभी प्रेम न करे सघंदो आहे, ऐं प्रेम अगरि प्रगट थी वञे पोइ लोभ ख़तम थी वेंदो आहे। पोइ लोभ न, पोइ हिसाब किताब गणित न बचंदो आहे। ऐं प्रेम मोह खे बि ख़तम करे छॾींदो आहे। मोह अवगुण आहे, मोह दोष आहे, पर प्रेम दोष कान्हे, प्रेम अवगुण कान्हे, गुण आहे उहो। त माण्हू मोह खे प्रेम सम्झी वठंदा आहिनि। त फ़र्क़ु छा आहे? ॾाढो वॾो फ़र्क़ु आहे। मोह में रुगो पंहिंजो नज़र ईंदो आहे, मुंहिंजो पोटो, मुंहिंजी ॾोहिटी, ऐं प्रेम में ॿियनि जो ॿार बि नज़र ईंदो आहे। ही बालक जीअं वॼाइनि पिया था ढोलक ऐं आर्गन, तव्हां सभिनि खे मान लो वणनि था, इहो आहे प्रेम। तव्हांजा पंहिंजा त ॿार कोन्हनि, पर अगरि तव्हांखे वणनि त इहो आहे प्रेम। पर इन ई जॻह ते सुभाणे तव्हां पंहिंजे बि ॿारनि पोटनि खे वठी अचो ऐं उन्हनि खे बि विहारियो, उन्हनि खे बि ढोलक ज़बरदस्ती ॾियो, घर चई अचो कि तू भी बजाना, देख छोटे छोटे बच्चे बजाते हैं, तू भी बजाना। पोइ उहे वॼाइनि कुझु बि, ऐं तव्हां ॾाढा ख़ुशि थियो, वरी मायुनि ॿियनि ॾे निहारियो, वरी पंहिंजे पोटे ॾे निहारियो। इहो छा आहे? मोह, अंधो मोह। ईअं असां सां थींदो रहंदो आहे। कोई बि वठी अचे, हींअर हिकु पाठ रखियो हुसीं त मां हिन खे मोकिलियो ढोलक ते, त उन्हनि पंहिंजे घर वारा बि मोकिलिया, ॿार पोटा, वञो तव्हां बि वॼायो विच में। सत्संग डिस्टर्ब थिए पियो, पर उन्हनि खे नज़र न पियो अचे कि सत्संग डिस्टर्ब थो थिए। मोह सत्य खे ढके छॾींदो आहे, ऐं प्रेम सत्य सां जुड़ियल हूंदो आहे। प्रेम जो अर्थ ई आहे सत्य सां जेको कनेक्टेड आहे, जेको सत्य आहे उहो ई प्रेम आहे। इहो थींदो आहे। वॾो मेलो हलंदो हुजे, फंक्शन हुजे, उन में तव्हांजो ॿार पार्टिसिपेट करे ऐं तव्हांखे वणे, इहो आहे मोह। मां हिकु ॻाल्हि सोचींदो आहियां, कोई शादीअ ते ऑर्केस्ट्रा थी हले, उते सुठा सुठा गायक प्रोफेशनली आहिनि भली, पर सुठो मधुर ॻाइनि था, वॼाइण वारा सुठो वॼाइनि था, एॾो सुंदर संगीत, गीत संगीत हलंदो आहे जो वेही करे ॿुधण जी इच्छा थींदी आहे। हू ॿुधण अलॻि आहे, कैसेट में या यूट्यूब ते, साम्हूं कोई महिनत करे पिया था वॼाइनि ॻाइनि, इहो अलॻि आहे। मूंखे त लॻंदो ॾाढो वॾो इहो हिकु सौभाग्य आहे प्रोग्राम में वेही ॿुधण।
पर सिंधियुनि में कोई न वेहंदो आहे ॿुधण लाइ, कोन निहारींदा बि कोन्हनि। पर ओॾी महिल ई पतो पएनि कि भाई मुंहिंजी ज़ाल हाणे हिते मंच ते आई आहे पार्टिसिपेट करण, कंहिं भाईअ खे पतो पए, उहो त प्लेट छॾे वठी उते पहुचंदो ऐं दोस्तनि खे वठी ईंदो, अचो अचो भाई हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। पोइ वरी ॿिया बि अची वेंदा हुनजा मिट माइट, सम्झो हुन जो नालो हुजे लच्छी, जेका ॻाए थी लच्छी, त सभु चवंदा अरे लच्छी आई थी, जल्दी जल्दी अच, लच्छी जल्दी जल्दी मंच ते आई आहे। हाणे लच्छीअ ॻाइण शुरू कयो। जेके म्यूज़िशियन हुआ उहे चवण पाण में ॻाल्हाइनि कितना बेसुरा गा रही है यार। पर ठीकु आहे, सभु कीअं ख़ुशि थींदा आहिनि, केॾो खिलंदा आहिनि उन लच्छीअ खे ॾिसी। हाणे हिन जो मूंखे रीज़न ॿुधायो। लच्छी पंहिंजी आहे, इन ॻाल्हि खे पकड़ियो, लच्छी पंहिंजी आहे ऐं इन खां पहिरीं का माई ॻाए पई उहा पराई आहे। इन खे चइबो आहे राग ऐं द्वेष। लच्छीअ सां राग आहे ऐं हुन गायिका सां द्वेष आहे। उहा मुंहिंजी कान्हे त भली केॾो बि सुठो छो न ॻाए, मां छो तारीफ़ कयां। इहो अॼुकल्ह हली रहियो आहे। अगरि तव्हां उन ॿी गायिका में पंहिंजोपन जोड़े छॾियो, उहा जेका ॻाए थी सुरीलो ॻाए थी माई, उन खां द्वेष हटाए करे तव्हां राग कयो त उन खे चइबो आहे प्रेम। उन खे पंहिंजो सम्झो ऐं पंहिंजो सम्झी ॿुधण वियो, इन खे चइबो आहे प्रेम। ऐं पंहिंजी लच्छी अगरि बेसुरो थी ॻाए त निष्पक्षता सां चओ कि हिन ताणी इज़त विञाए छॾी, इहो बि आहे प्रेम। इहो फ़र्क़ु सम्झी वठो। प्रेम छा आहे, राग छा आहे, मोह छा आहे ऐं द्वेष छा आहे। पंहिंजे सां राग आहे त इहो मोह आहे, पराए सां द्वेष आहे, इहो बि मोह आहे। पर अगरि निष्पक्षता आहे, सुठे खे सुठो चई सघूं था, ख़राब खे ख़राब, भली पंहिंजो आहे भली पराओ आहे, त इहो आहे प्रेम। छो त इहो सभु करे असां कुझु रस कढण था चाहियूं, कुझु सुठो प्रगट था करणु चाहियूं, इन खे चइबो आहे प्रेम। त हाणे इहा तव्हां हरकत न कंदा, उमेद आहे कंदा हूंदा, त हाणे न कंदा। ॿिए में गुण आहे त छो असां द्वेष प्रगट करे पंहिंजो नुक़सान कयूं। कंहिंमें अगरि गुण आहे, हिननि ॿारनि में अगरि सम्झो गुण अची वञे, धीरे धीरे सिखी वञनि, त छा द्वेष करणु खपे संगत खे? संगत त कोन कंदी, छो त संगत जो अर्थ ई आहे जेका संत खे पंहिंजो सम्झंदी आहे। ऐं संत जे परिवार खे गुरु घर चइबो आहे। भई गुरु घर जा ॿार आहिनि त प्रेम त हूंदो स्वाभाविक। पर इहो नियम हर किथे हुजणु खपे। जिते गुण आहे उते क़दुरु। त तव्हां शुरूआत करे छॾियव प्रेमी थियण जी, त प्रेम करण जी पहिरीं शर्त आहे राग द्वेष मुक्त थी करे सत्य जी क़दुरु करणु, सत्य जी साराह करणु। त प्रेम मोह खां मथे आहे, मोह खे नास करे छॾींदो आहे, एतिरो शक्तिशाली आहे। बाक़ी बचो अहंकार, त प्रेम अहंकार खे बि नास कंदो आहे। रावण हो न अहंकारी, रामायण में वॾे मां वॾो अहंकारी आहे रावण। पर जेॾी महिल मंदोदरीअ जे साम्हूं ईंदो हो न, त उते थधो पइजी वेंदो हो। उते कोन चवंदो हो मां मां मां, उते मुस्कुराए करे ॻाल्हि खे टारे वेंदो हो। चवंदो हुअसि तूं अञा सम्झी नथी मंदोदरी, तोखे जानकारी कान्हे राजनीतिअ जी, तूं पंहिंजो कमु कर। ॿिए बि अनेक मिसाल आहिनि कि कोई केतिरो बि असुर हुजे, प्रेम अगरि प्रगट थियो त अहंकार उते झुकी वेंदो आहे। त प्रेम जी शक्ति ॾाढी वॾी आहे, ॾाढी वॾी।
ॾाढी वॾी, पर बस प्रगट थियणु खपे। जिते प्रेम आहे उते परमात्मा आहे, उते स्वर्ग आहे। पर सिर्फ़ु हिकु ॼणो प्रेम करे ऐं ॿिया उनखे रिटर्न न कनि त स्वर्ग जी सृष्टि त कोन थींदी आहे। पर उन हिकु ॼणे जे करे ॿियनि खे प्रेम मिलंदो आहे। पंहिंजे शहर में कुझु अहिड़ो ई आहे। ॿियनि गुजरात वग़ैरह प्रदेशनि में प्रेम आहे, हिक ॿिए सां प्रेम, समाज सां प्रेम, या त्योहारनि सां प्रेम, पर्वनि सां प्रेम। हिते प्रेम ख़तम त न चवां, पर घटिजी वियो आहे। सभिनीनि खे जुनून चढ़ी वियो आहे, या त पढ़ाई करणी आहे, या जॉब करणो आहे, या ॿई बस इहे वञी बचा आहिनि। जॉब करणो आहे लक्ष्य आख़िरी सभिनीनि जो, त प्रेम ख़तम थी वियो आहे। प्रेम सत्संग जे माध्यम सां बि प्रगट थी सघे थो। अॼु राजा जनक जहिड़े ज्ञानीअ जो प्रेम प्रगट थियो आहे राम खे ॾिसी। त जलेबियुनि जो बि थियणु खपे। जलेबियुनि जो त अहिड़ो चटर हाल थी वियो अथव। हिते न, गुजरात में हिकु ॿुधाई माईअ कि जेॾी महिल इहे ॻाल्हियूं पई करे फलानी भॻवान, फलाना भॻवान, त ॿ टे ॿिया नवां नाला ॿुधो हाणे। गुड्डी भॻवान, गुड्डी भॻवान, हिकु कौशल भॻवान, कौशल गुजरात में आहिनि इहे भॻवान। त असांजी संगत मां का माई वई, उन चई हेॾा भॻवान? हुन चयईंसि हा हेॾा भॻवान। त हिन पुछईंसि पोइ असली जो छा थियो, जेको असली भॻवान आहे? हुन चयईंसि हा इहे ई आहिनि न भॻवान। त हिन चयईंसि पोइ छो त राम कथा पे थी हले पाण वटि, त हिन चयईंसि पोइ राम भॻवान कान्हे छा? त हाणे हुन पंहिंजी गुड्डी भॻवान हिननि खे बचाइण लाइ राम खे बि भॻवान मञण खां इनकार करे छॾियो। हुन चयईं राम अगरि भॻवान हुजे हा त पंहिंजो पीउ जो उद्धार न करे हा? उद्धार हुन चवण जो मतिलबु हो कि मरियो छो दशरथ, मरण न खपे हा। त मरण न खपे हा, हिन खे उद्धार छो था चवनि? ही त कंहिंखे बि कुझु बि था चई सघनि। भाई न मरियो त इहो उद्धार थी वियो। त मतिलबु ही जिन खे बचाइनि पिया था हुनजो उद्धार पिया था कनि न, इहो था चवनि न। कोरोना में जेके बची विया उन्हनि जो उद्धार थी वियो। त छा पियो थियूं ॻाल्हाइनि? अच्छा अगरि मरी वियो त माना उहो भॻवान न हो, ईअं न? या उन वटि भॻवान जो आशीर्वाद न हो जेको मरी वियो? त हिननि जूं घणियूं दादियूं मरियूं आहिनि हींअर कोरोना में। भॻवान ई मरी विया, नकली भॻवान। त हिननि जो कोई न हो छा वॾो सीनियर भॻवान जेको हिननि खे बचाए सघे? पंहिंजे बैरागढ़ में इन मामले में थोड़ी समझदारी अथव। कहिड़े मामले में? ई जलेबियुनि जी बकवास जे मामले में। ॿियनि शहरनि में ॾाढो किन अथव। जेको मां चयो आहे न व्यास गद्दीअ तां, उहो सभु ॾिसणो अथव त गुजरात में वञो, अहमदाबाद वञो, बड़ौदा, सूरत, तव्हांखे इहे मिली वेंदव। हिते इन करे कोन्हनि छो त असां थियण न ॾिनोसीं वधीक। हिते हाणे को मां न ॿुधंदो आहियां कोई किथे बि ईअं बकवास करे, धुका हणे, कुझु बि जलेबी ठाहे करे ॻाल्हाए। इहो शायदि असांजो ई प्रभाव आहे जो हिते ईअं न आहे। त जलेबियूं इहो नथियूं सोचनि कि जनक जहिड़ो बि राम खे ॾिसी सभु भुलिजी वियो, ज्ञान ॿ्यान स्थिर निश्चय सभु भुलिजी वियो ऐं द्रवित थी वियो, प्रेम में भरिजी वियो, प्यार थियण लॻो। त इहो छा आहे? सम्झणो पवंदो जलेबियुनि खे। ही उहो ई आहे जेको तोखे बि खपे, तोखे बि इन जी ज़रूरत हुई ऐं तूं जलेबियुनि में जुड़ीअ बि इन करे कि शुरूअ में तोखे प्रेम ॾिननि, प्यार ॾिननि, तॾहिं खीचे वठी विया। पोइ अॼु ॾींहं ताईं वरी उहो प्यार कोन ॾिनो अथनि तोखे, छो त तूं फासी चुकी आहे।
उहो प्रेम प्रगट थियण खपे। हींअर बि देरि कान थी आहे। माण्हू छॾे ॾे इहे पंथ जिन असांजो प्रेम विञाए छॾियो, असांखे अलाए छा ठाहे छॾियनि। उहो ज़मानो ई सही हो, भली अज्ञानता हुई पर उहो सही हो। माण्हू दरबार में टिकाणे में वेही दादियूं कथा कंदियूं हुयूं, भॼन गाईंदियूं हुयूं ऐं प्रसाद वठी ईंदियूं हुयूं। हिननि खां वरी बि सही हो, प्रेम त हो। ही त तव्हां लाइ छा ठही विया आहियो? घर अंदरि कुझु ॿियो, ॿाहिरि कुझु ॿियो। घर में प्रकृति सफ़ा बेकार ऐं ॻाल्हियूं ऊंचियूं हाई फाई एंड जेके आहिनि, त तव्हां त पंहिंजो ई पिया था नुक़सान कयो। उनजी बि सही कान्हे न प्रकृति, जॾहिं खां जलेबियुनि में जुड़ी आहे। छो नथा सम्झनि? तव्हां सम्झो, मां तव्हांखे पियो थो ॿुधायां, हुननि जो मिसाल ॾेई करे। जेके मूंखे पिया था ॿुधनि, मां उन्हनि खे पियो थो ॿुधायां। तव्हां अहिड़ा न थियो। तव्हां सचो प्रेम जॾहिं बि प्रगट थिए, प्रगट थियण ॾियो। छोड़ो चिंता जमाने की, जो होगा देखा जाएगा। अगरबत्ती न गुल चंदन सा, न घिंड वजाइण सा, मालिक मिलंदो आहे मिठा, प्रेम रखी पाइण सा, राम रिझाइण सा, राम रिझाइण सा। अगरबत्ती न गुल चंदन सा, अगरबत्ती न गुल चंदन सा, न घिंड वजाइण सा, मालिक मिलंदो आहे मिठा, प्रेम रखी पाइण। राम रिझाइण सा, राम रिझाइण सा।
रखे। बण तू जोगी जति छड़ तू चाहे संसार रखे, कोई भी न पाइंदे तू प्रभु अजे प्यार रखे। गृहस्थी बनी चाहे सन्यासी, गृहस्थी बनी चाहे सन्यासी, न भस्मी लगाइण सा मालिक मिलंदो आहे मिठा, प्रेम रखी पाइण सा राम रिझाइण सा, राम रिझाइण सा, राम रिझाइण सा, राम रिझाइण सा। अगरबत्ती न गुल चंदन सा, अगरबत्ती न गुल चंदन सा, न घिंड वजाइण सा मालिक मिलंदो आहे मिठा, प्रेम रखी पाइण सा। जैसी मलीन तेसी लगंदो कोन ध्यान, गीता सा न ग्रंथ न गायण सा, न पाठ रखाइण सा मालिक मिलंदो आहे मिठा, प्रेम रखी पाइण राम रिझाइण सा, 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 राम रिझाइण सा। राम ताड़ियूं त वॼायो ॿारनि जे लाइ। राम रिझाइण सा। प्रेम में न को गणित हूंदो आहे, न को अकुल जो कमु हूंदो आहे, न को जोड़ तोड़ हूंदो आहे। उन जी मिसाल हींअर जेको असां ॾिठोसीं उहो हो। कोई वॾो संगीतकार हूंदो त ग़लतियूं कढंदो, ही न हो, हू न हो, हो न हो। ज्ञानी हूंदो, तथाकथित ज्ञानी,
चवंदो ये क्या हो रहा है मंदिर में, कथा पे थी हले त फिल्मी गाननि ते भजन था हलनि, ज्ञान कहाँ है ज्ञान। त मां या तव्हांखे चवणु चाहींदुमि, ये सभु ॻाल्हियूं साइड करे आनंद वठी वठिजो, रस वठी वठिजो। इहो ई अथव प्रेम। इहो प्रेम तव्हांखे परमात्मा सां जोड़े छॾींदो। मोह न, होश पूर्वक। मोह त अंधो हूंदो आहे, उन में त कोई ग़लति बि वॼाए त पंहिंजो आहे त भाई सुठो लॻंदो आहे। न, प्रेम पूर्वक कंहिं बि सुठी शइ जो बसि आनंद वठी वठिजो। हाणे हिन भॼन में कुझु ॻाल्हियूं आयूं कि हरिद्वार वञण सां बि कोई फ़ाइदो कोन्हे, गीता सां फ़ाइदो कोन्हे, पाठ रखाइण सां। त इते माण्हू भुल कंदा आहिनि। इन जो अर्थ इहो सम्झंदा आहिनि कि हाणे हरिद्वार न वञिणो आहे, छो त उते कोई फ़ाइदो कान्हे। अरे भेसा, तूं हूअं ई चट सफ़ा हिकु मौक़ो मिलियो हुई हरिद्वार वञण जो, त उहो बि विञाए छॾियो। जलेबियूं इहो पियो थियूं कनि अॼुकल्ह जूं मायूं कि सुठियूं शयूं त छॾे ॾिननि ऐं काल्पनिक हिकु दुनिया में पिया था जीअनि कि पुराण पढ़ने से कुछ नहीं होगा, गंगा जी में नहाने से क्या होगा। जीअं कि भजन में भी आयो इहो सभु, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, इहे शयूं व्यर्थ कान्हनि। हीअ ड्रेस भी व्यर्थ कान्हे, हीअ ड्रेस भी व्यर्थ कान्हे, गद्दी भी व्यर्थ कान्हे। कोई चए गद्दी कपां जी त आहे, 2 भाई 2 फुट जी त थींदी आहे, असां भी था ठाराए सघूं। उस पे बैठने से कुछ होता है क्या? हाँ होता है, कुछ थींदो आहे, कुछ ॿियो थींदो आहे। हिते सिधो सो भाव इहो आहे, जी मां अॻे बि चयो कि तूं हरिद्वार वएं, गंगा जी ते वएं, पर तुंहिंजे मन में श्रद्धा कान हुई, न को भाव हो। तूं ईअं ई वएं जीअं होॾां वेंदो आहीं वाटर पार्क, उते एंजॉय करे हली आए। तूं न पंहिंजे धर्म खे मञींदो आहीं, न तूं कथाउनि खे मञींदो आहीं, त उहो तुंहिंजो वञणु व्यर्थ आहे। हिन भॼन जो संदेश इहो आहे कि तूं हरिद्वार वञ, गंगा जी ते वञ, पर पूरी तयारीअ सां वञ, लाइक़ थी करे वञ। त उहा तयारी तुंहिंजी हिते थींदी सत्संग में। तयार थी करे वञ। कोई ॿार ट्यूशन ते कोचिंग ते वञे, उतां अचे त माउ पीउ चवनिसि तूं हेॾी फीस असां जमा करायूं था कोचिंग ते, तूं पढ़ी छा आयो आहीं? एतिरो चवंदा न माउ पीउ, तूं कुझु रिजल्ट ई कान थो निकिरे, फ़ाइदो कहिड़ो कोचिंग वञण मां? त छा हिन जो मतिलबु माउ पीउ इहो था चवनि कि कोचिंग बंदि? इहो आहे छा मैसेज? छा आहे मैसेज? माउ पीउ छा थो चवणु चाहे? माउ पीउ चवणु चाहे थो असां हेॾा पैसा था भरियूं, तूं सदुपयोग त कर उनजो। पर अखर छा ईंदा आहिनि, कहिड़ो फ़ाइदो वञण जो, इहो चइबो न। त उनखे चइबो वञ, उतां पढ़ी अचे, सुठे सां हासिल कर। को म्यूज़िक सिखण वञे ऐं जेॾी महिल 2-3 महीना थी वञनि, कुझु रिजल्ट न अचे, जीअं कि थींदो ई आहे, साल लॻी वेंदा आहिनि माण्हूअ खे फीस जमा कंदे कंदे। म्यूज़िक सीखने गया था, टंगे भी वेंदा आहिनि, हारगन गिटार वग़ैरह, सालनि जा साल कुझु रिजल्ट ख़ासि कोन ईंदो आहे। त माउ पीउ चवंदो न, पोइ फ़ाइदो कहिड़ो वञण जो? त इहो थोरी थो चए माउ पीउ कि म्यूज़िक ख़राबु आहे या म्यूज़िक सिखण वञण सां अॼु ताईं कोई सिखियो ई कान्हे। इहो कान्हे। इन जो सिर्फ़ु एतिरो ई मतिलबु आहे कि तूं पात्र कोन पियो थो ठहीं। तोखे म्यूज़िक भी टीचर मिले पियो थो, असां उते फीस भी पिया था ॾियूं, तोखे पहुचायूं भी था। हाणे जेका तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे, तूं उहा कोन पियो थो निभाई, उहा कर। तूं पंहिंजी महिनत कर। तहिड़ीअ तरह कोई माण्हू हरिद्वार वेंदो आहे त उनखे इहो चइबो आहे कि तूं हरिद्वार वें, पर फ़ाइदो छा? तूं अगरि पात्र थी करे न वें या उतां अची करे तुंहिंजो मन मटियो ई कान, कंहिंखे चइबो आहे? उन माण्हूअ खे। पर माण्हू उन चालाक छा चई ॾिनो कि गंगा जी में कुछ नहीं रखा,
कमी पाण में, ये सब जलेबी पे तू कन, टिकाणों में कुछ नहीं रखा, संतों के पास कुछ नहीं है, राम कोई भगवान नहीं थे, और गंगा जी जाके क्या करोगे? राम रिझाइण सां, प्रेम रखी पाइण सां। ऐं राम छाते रिझंदो आहे? प्रेम ते। राम ही केवल प्रेम प्यारा, जान ले हो जो जानन हारा। राम अवतारी वरतवा प्रेम ॾियण जे लाइ ऐं प्रेम प्रगट करण जे लाइ। माण्हू चवंदा आहिनि कृष्ण भगवान प्रेम करण सेखारियो, पर उन खां पहिरीं राम प्रेम करण सेखारियो। उहो असां ॿुधंदासीं अॻिते। पहिरीं त दशरथ जो, जनक जो प्रेम प्रगट थियो, वॾो कम कृष्ण बि कोन करे सघे हा। कोई ब्रह्म ज्ञानी अची वञे अॻियां, राजा जनक जहिड़ो। राजा जनक अहिड़ो हो जंहिंजी पकड़ ब्रह्मा विष्णु महेश ताईं बि हुई। हू उन्हनि खे बि कुझु कोन सम्झंदो हो। हू उन्हनि जे लाइ बि इहो ई सम्झंदो हो कि इहे इन्हनि खां मथे बि कोई निराकार ब्रह्म आहे। पर उहो राजा जनक राम खे ॾिसी विश्वामित्र ॾे निहारे चए थो, उहो ई आहे छा? इहे हिक ॿिए जी भाषा इहे सम्झंदा आहिनि पाण में। विश्वामित्र बि मुस्कुराए करे चयईंसि, हा उहो ई आहे, सम्झी वञ। जनक ओॾी महिल ॻाल्हाए थो। तब 216 नंबर दोहे खां पोइ वारियूं ॻाल्हियूं आहिनि, लाइनियूं आहिनि। मुनि तव चरण देख कहराऊ, कह न सकऊं निज पुण्य प्रभाऊ। अॼु मां पंहिंजे पुण्यनि जो बखान नथो करे सघां। जनक तो चए, मां अहिड़ा कहिड़ा पुण्य कया, मूंखे बि नथो सम्झ में अचे, जज मूंखे हिननि जो दर्शन थियो आहे। सुंदर श्याम गौर दो भ्राता, आनंद हूं के आनंद दाता। ही ॿई भावर केॾा सुंदर आहिनि। कल व्हाट्सएप ते हिकु फोटो मोकिलियो न राम जो, उहो ई केॾो सुंदर आहे। इन मां अंदाज़ लॻायो कि छो न हिक टिक माण्हू निहारींदा हूंदा ऐं इहो रूप ॾिसी पुरुषनि जो बि प्रेम प्रगट थींदो हूंदो। जेके जेंट्स हूंदा आहिनि उन्हनि जो बि प्रेम इन खां बि सुंदर रहियो हूंदो राम। त सुंदर श्याम गौर दो भ्राता, आनंद हूं के आनंद दाता। आनंद खे बि आनंद ॾियण वारा आहिनि हे ॿई। पर हिकु ॻाल्हि ॿी बि आहे। भगवान प्रगट थियो त्रेता युग में राम, कृष्ण थियो द्वापर युग में। त जिन जिन दर्शन कयो सभिनीनि खे त आनंद कोन आयो। त माना हिकु ॿी शर्त आहे, भगवान जो सही आनंद पाइण लाइ इहो कढणो पवंदो, मल विक्षेप आवरण, अहंकार हटाइणो पवंदो, प्रेम खे जॻह ॾियणी पवंदी प्रगट थियण लाइ निष्पक्ष रूप सां। ज्ञान जो अहंकार हटाइणो पवंदो, पंहिंजे धन संपत्ति जो अहंकार हटाइणो पवंदो, पंहिंजी पूर्वाग्रह मिथ्या धारणा इहा हटाइणी पवंदी। जंहिं बि रूप में अॼु भगवान प्रगट थियो आहे उनखे स्वीकार करणो पवंदो। न त राम जे अॻियां त रावण बि हो। खरदूषण खे हालांकि थोड़ी देर प्रेम प्रगट थियो हो खरदूषण खे, पर लंका में एॾा राक्षस हुआ, सभिनीनि खे थोड़े ई थियो। सिर्फ़ उनखे भगवान जो दर्शन करे प्रेम प्रगट थींदो आहे जंहिंजे भीतर प्रेम आहे। त मां सोचींदो आहियां इन्हनि जलेबियुनि जो प्रेम प्रगट थींदो आहे पंहिंजे इन्हनि नकली भगवाननि जो फोटो ॾिसी करे। त असांखे छो न थींदो आहे? कोई नकली भगवान जो फोटो आहे ॾाढो बढ़िया, असांखे नथो थिए, जबकि असां तैयार आहियूं, सच्चे परमात्मा सां मिलण लाइ तैयार आहियूं। पर इन्हनि जा गुरु इन्हनि जा फोटो ॾिसी लॻंदो आहे कोई व्यापारी आहे। त हिननि खे छो महसूस थींदो आहे फोटो ॾिसी करे कि मेरा भगवान है ये, ऐं भगवान खां दूर त न थियनि।
त आनंद आनंद हूं के आनंद दाता, आनंद ॾियण वारो उन्हनि जो हो। राजा जनक चए थो मूंखे ॿिन्हिनि भाउरनि जी जोड़ी ॾाढी सुठी थी लॻे, राम ऐं लक्ष्मण जी। केॾो इन्हनि में प्रेम आहे। इन्हनि में ईअं प्रेम आहे जीअं जीव ऐं ब्रह्म में प्रेम आहे। राजा जनक जी ज्ञान वारी लैंग्वेज अची वई आहे त ज्ञानी। ॾिसो हर को पंहिंजी ॿोली ॿोलींदो अथव, पंहिंजी संत हूंदो त पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो, व्यापारी हूंदो त व्यापारी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो। पतो पइजी वेंदो आहे ॻाल्हाइण सां कहिड़ो वर्ण आहे हिन जो। त राजा जनक ॻाल्हायो त ज्ञान जी भाषा ॻाल्हायईं, चई ही बि केॾा सुंदर आहिनि ऐं हिननि जो पाण में एॾो प्रेम आहे जीअं जीव ऐं ब्रह्म जो पाण में प्रेम आहे। त जीव ऐं ब्रह्म जो प्रेम पाण में कहिड़ो आहे, केतिरो आहे, इहो असां पोइ ॿुधंदासीं। जीव, असां जीव आहियूं शुद्ध रूप सां, ऐं उहो ब्रह्म आहे, उन्हनि जो पाण में प्रेम आहे। जनक तो चए लक्ष्मण ऐं राम जो प्रेम ओढ़ो आहे। हे लक्ष्मण जीवन जो बि आचार्य आहे ऐं राम त ब्रह्म जो अवतार आहे। नज़र अचे तो जीव ऐं ब्रह्म जो हीअं प्रेम हुजणु खपे जहिड़ो हिननि ॿिनि भाउरनि जो आहे। इनके प्रीति परस्पर पावन, कह न जाए मन भाव सुहावन। सुनो नाथ कहे मुदित विदेहु, ब्रह्म जीव इव सहज स्नेहु। जीव ऐं ब्रह्म जो स्नेह सहज अथव। असांजो भगवान सां प्रेम सहज आहे, पोइ कोन थियो आहे, आर्टिफिशियल कान्हे, आहे शुरूअ खां, बस ढकजी वियो आहे या दबजी वियो आहे। उहो ई हिननि जे में प्रेम आहे। त इते पाण हलो ॿुधो अॻिते। राजा जनक बार बार ॾिसे थो ॿिन्हिनि खे ऐं पोइ वरी उन्हनि खे चयईं हलो मुंहिंजे नगर में हलो। भली इन गार्डन बगीचे में वेठा आहियो, हिते बि सभु सुख आहे, पर घर जहिड़ी सुविधा कोन्हे हिते। महल में हर शइ मिली वेंदी तव्हांखे, तव्हां उते हली निवास कयो। त उन्हनि खे वठी वञी करे सुंदर सदन में विहारियो। राजा जनक महल हो सुठो, सुंदर सदन सुखद सब काला, तहां बास लय दीन भुआना। उते उन्हनि खे रहायो राजा जनक, राम लक्ष्मण ऐं विश्वामित्र खे। ऐं पोइ उन्हनि खां मोकल वठी राजा जनक पंहिंजे महल में हली वियो ऐं उन्हनि खे चई का बि शइ खपे वई, वेठा अथव नौकर चाकर। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।